नाज़िन अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त पंजाब हुकूमत अॻूणे घरू वज़ीर चौधरी निसार खे अॼु हलफ़ खणण न ॾिनो। स्पीकर न हुजे जो चई खेसि वापसि मोटाया वियो। अॻूणे घरू वज़ीर चौधरी निसार चयो आहे त हू हलफ़ खणण लाइ असेंबली पहुतो त हुननि चयो त स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जी गैर मौजूदगी में हलफ़ नथा खणी सघूं। लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे चौधरी निसार चयो त मां कंहिं बि सियासी रांदि जो हिसो न आहियां। हुकूमत जे ऑर्डिनेंस जे फ़ैसिले खां पोइ हलफ़ खणण जो फ़ैसिलो कयो। हुकूमत मूंखे ऑर्डिनेंस ज़रिए डी-सीट करण जी कोशिश कई। हुन चयो त हिकु हफ़्तो अॻु असेंबली में हलफ़ खणण जो फ़ैसिलो कयो ऐं स्पीकर खे आगाह कयो। हुकूमत हथ ठोके ऑर्डिनेंस आणण जी कोशिश करे रही आहे। मुमकिन आहे अॼु या सुभाणे असां अदालत में वञूं। हिकु सवाल जे जवाब में हुन चयो त शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात जूं ॻाल्हियूं अॻु कथियूं आहिनि। इमरान खान जा केतिरा ई दोस्त आहिनि, उन्हनि खे मशवरो ॾियण जी ज़रूरत नाहे। एतिरो इमरान खान खे चवंदुसि त थधो करे खाओ। हुन चयो त मुल्क खे मफ़ाहमत जी ज़रूरत आहे। क़ौमी असेंबली जी सीट तां मूंखे नाकाम कयो वियो। 2 ॾींहं खां पोइ खिली ॻाल्हाईंदसि।